would now like to request Mr. Abrar Qazi to please come to the stage. शहन कैनालनि जी ॻाल्हि पई हले मां अयूब साहब खे अयूब शेख साहब खे पुछो त कहिड़े टॉपिक ते ॻाल्हाईंदो त मूं चयोमांसि त मां ॻाल्हाइणु चाहींदुसि इंडस जी सिंधु जी ऐं उनजे डेल्टा उन केटी जी बहाली जे बारे में। सो हक़ीक़त में असां त छहनि कैनाल जे बारे में ॻाल्हाइणु था चाहियूं, पर मुंहिंजी ख़्वाहिश आहे त मां तव्हांखे सिंधु खे कीअं बहाल कजे या उनजे डेल्टा खे कीअं वरी जिला ॾिजे, उनखे जी के ॾिजे, उन बारे में मां पंहिंजा मशवरा ॾियणु चाहींदुसि। मां साईं निसार खोड़े साहिब खे दरख़्वास्त कई त मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी वञिजो त जी मां इहा ॻाल्हि तव्हांजे साम्हूं रखी सघां। निसार खोड़े साहिब जॾहिं ॻाल्हि कई कालाबाग डैम जी ऐं एंटी ग्रेटर थल कराइण कमेटी जी त खेसि संदसि मेमरी शायदि मूं वांगुरु झूनो थी वियो आहे, रही कान। पाण जॾहिं कन्वीनर हो त मां संदसि सेक्रेटरी हुयुसि। जॾहिं पाण कन्वीनर न रहियो, कामली शाह कन्वीनर थियो त मां मुस्तक़िल एंटी ग्रेटर थल कराइण कमेटी जो सेक्रेटरी रहियो आहियां थ्रू आउट। उहा जिदोजहद जेका हुई कालाबाग डैम जे ख़िलाफ़ु ऐं ग्रेटर थल कनाल जे ख़िलाफ़ु, उहा असां ई शुरू कराई हुई। मां पलीअ साहिब सां गॾु हुन ज़माने में मुंहिंजे घर में ई उहा मीटिंग थी हुई जंहिंमें निसार खोड़े साहिब ॿुधायो त पाणी कमेटीअ मां असां एंटी ग्रेटर थल कराइण कमेटी ठाही हुई। उहो मुंहिंजे घर में ई उहा मीटिंग थी जंहिंमें साईं खे मुंड में दरख़्वास्त कईसीं त तव्हां असांजा कन्वीनर थियो। इहे 6 कैनाल कोन्हनि जंहिंजी ॻाल्हि पिया कयूं। मुंहिंजे ख़्याल में इहो हिकिड़ो ई कैनाल आहे ग्रेटर थल कैनाल जंहिंखे कमोफ्लाज करण लाइ, लिकाइण लाइ, उनखे परदे में रखण लाइ बाक़ी ॿियूं 5 कैनाल्स रखियूं वयूं आहिनि। शायदि चोलिस्तान, या नसीर साहिब जी ॻाल्हि सही आहे, चोलिस्तान जो उनजो शुरू खां ख़्यालु आहे, पर उहा बि सेकेंडरी आहे। प्राइमरी हुनजो ख़्यालु जेको हुयो सो ग्रेटर थल कैनाल हुयो। उनजे करे ई असां इहा कमेटी ठाही हुई ऐं इहा मूवमेंट शुरू कईसीं त ग्रेटर थल कैनाल न ठहे। चश्मा जलम कैनाल 1971 में ठही वई। टीपी तौसा पंजरनि ऐं चश्मा जलम जा लिंक कैनाल आहिनि जेके सिधो नदी मां निकिरनि थियूं, उहे ॿई 1971 में ठही वयूं हुयूं। ऐं उन ज़माने में ई ग्रेटर थल कैनाल जो हुननि उन में रेगुलेटर लॻाए छॾियो हुयो, जंहिंजी शिकायत सिंध गवर्नमेंट कई हुई बाद में 1991 जे अकार्ड खां पोइ त तव्हां हिन जी अलोकेशन छो रखी छॾी आहे ग्रेटर थल कैनाल जी, हीअ त आहे ई कोन कैनाल अञा ताईं। उन ज़माने में पंजाब इहो कमु करे छॾियो हो त रेगुलेटर बि ठाहे छॾियो हुओ ऐं उन सां गॾु ई हुननि अलोकेशन बि ॾेई छॾी हुई। 10 डेलीज़ में अलोकेशन थींदी आहे, उहा बि ॾेई छॾी हुयूं। उन ज़माने में असांखे ख़बर हुई इहो कैनाल, मूंखे ख़बर आहे छो इहा यादि न आई साईं कादर बख्शी साहिब खे या निसार खोड़े साहिब खे। उन ज़माने में असांजो ख़्यालु त इहो इलाइक़ो पूरो जेको 17 लख एकड़ आहे, ग्रेटर थल जेको डेज़र्ट आहे उहो 17 लख एकड़ इहो आबाद कंदो ऐं 17 लख एकड़ इहे आर्मी जे लोअर रैंक्स लाइ रखिया विया आहिनि। वॾा अफ़सर त पहिरियां प्लाट हासिलु करे वठनि था, लोअर रैंक खे ॾियण लाइ इहो पूरो इलाइक़ो रखियो वियो हुयो। उन ज़माने में असांखे ख़बर हुई ऐं उन ॻाल्हि जे करे बि असां इन ते घणो आवाज़ु उथारियो हुयो। चऊं हाणे उन ग्रेटर थल कैनाल ते, उन ते चश्मा जलल कैनाल ते 2 न्यूक्लियर पावर प्लांट्स ठाहिया विया आहिनि जेके उतां जो पाणी खणंदा आहिनि कूलिंग करण लाइ। न्यूक्लियर पावर खे तमामु घणो पाणी खपंदो आहे कूलिंग लाइ। तंहिं करे पेरिनली हलंदो इहो 12 महीना हलंदो चश्मा जलम लिंक कैनाल। हाणे टियों बि ठही रहियो आहे उते न्यूक्लियर पावर प्लांट। माना हाणे अहिड़े वक़्त ते कंहिं तरीक़े सां इन ॻाल्हि खे ख़तमु करे सघिजे ई नथो त इन पाणी जो बंदि कयो वञे। ऐं उन ॻाल्हि जे करे उन ॻाल्हि जे करे ग्रेटर थल कैनाल में बि हमेशह पाणी वेंदो रहंदो। असांखे सम्झणु खपे इहा ॻाल्हि।
अपर रैपेरिन आहे ऐं इहा ॻाल्हि सही कई आहे दोस्तनि त इहे लॻा पिया हूंदा आहिनि कंसिस्टेंट आहिनि तंहिं करे इहे हाणे बि इहो कमु कंदा त इहो पाणी ज़रूरु तव्हां खणंदा पाणी अवेलेबल कोन्हे या पाणी क्वांटिटी केतिरी आहे केतिरी अवेलेबिलिटी आहे इहो सम्झण लाइ बहितरीनु डॉक्यूमेंट आहे एन जी अब्बासी साहिब जो रिपोर्ट ऑन टेक्निकल कमेटी ऑन वाटर रिसोर्सिस वो बहितरीनु डॉक्यूमेंट आहे बल्कि सिंध जे बहितरीनु डॉक्यूमेंट में हिकिड़ो उहो थो ॿुधाए एन जी अब्बासी साहिब पंहिंजी रिपोर्ट में ॿुधाए थो त वाटर जी फिगर्स खणी हैरत जी ॻाल्हि आहे त गर्मियुनि में जॾहिं दरिया फुल हूंदा आहिनि उन वक़्तु पाणी मौजूदु न आहे यानी अलोकेटेड जेके वाहन जूं कैनाल्स जेके बि अलोकेशन आहे उहा पूरी नथी थिए पई गर्मियुनि में सर्दियुनि में अलबत्ता पोइ बि अवेलेबिलिटी आहे गर्मियुनि में कोन्हे इहा उन रिपोर्ट आहे एन जी अब्बासी साहिब ॿ ॻाल्हियूं ॿियूं बि कयूं हिकिड़ी ॻाल्हि कई त लिंक कैनाल खोलण जो क्राइटेरिया छा आहे ऐं डैम्स खे भरण जो क्राइटेरिया छा आहे जेसि ताईं इहा ॻाल्हि तय नथी थिए बिटवीन प्रोविंसिस को बि डैम न ठहणु खपे का बि लिंक कैनाल न हलणु खपे इहा हुन जी फाइंडिंग हुई त लिंक कैनाल जो ऐं डैम्स जे लाइ तव्हांखे ज़रूरु का क्राइटेरिया मोकिलणु खपे उन खां पोइ कयो तव्हां मुंहिंजे लाइ वेठा आहियो छा तव्हांखे मां दरख़्वास्त कई असांखे वधीक टाइम पियो तव्हां चङो हाणे जेको मुंहिंजो जेका तव्हांखे ॿुधाइण जो ख़्यालु हुयो बहाल कीअं कजे दरिया खे बहाल कीअं कजे इन खां अॻे असांखे मां सम्झां थो त I will take 5 minutes. No, sir, I'll give you 2 minutes. I'll give you 2 minutes. Final. Thank you. अच्छा हाणे तव्हांखे ॿुधण में आयो त 165 साल थिया आहिनि कैनाल ऐं बैराजूं ठहंदे तंहिं करे जॾहिं असां सोचूं था बहाली लाइ त कम से कम असांखे 50 साल अॻे जी ॻाल्हि सोचणु खपे त 50 साल पोइ असांजो छा हाल हूंदो 3 ॻाल्हियूं थींदियूं 50 साल खां पोइ या 50 साल जे अंदरि ही 3 ॻाल्हियूं थींदियूं हिकिड़ो त माहौलियात या मौसमियात में एॾी तब्दीली ईंदी जो ग्लेशियर जी मेल्टिंग असां ॿुधी आहे उहा थींदी मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त 50 साल जॾहिं ग्लेशियर मेल्ट थींदा वेंदा त असां वटि पाणी घणो हूंदो पूरी दुनिया में इन मौसमियात जे बारे में कि 20 मॉडल ठहियल आहिनि पर मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त ईअं थींदो असां वटि पाणी 50 साल वधीक हूंदो पहिरीं ॻाल्हि ॿी ॻाल्हि असांजी पाकिस्तान जी आबादी 55 करोड़ 50 करोड़ थी वेंदी माना असांखे ज़रूरत पाणी जी घणी थी वेंदी टी ॻाल्हि त आर्कटिक जे पघिरजण सां समुंड जी लेवल वधी वेंदी ऐं शायदि समुंडी पाणी अंदरि अचे इन्हनि सभिनी खे मुक़ाबिलो करण लाइ हिकिड़ी शइ खपे उहा खपे दरिया जी लट माना सेडिमेंट खपे सेडिमेंट किथां ईंदो जॾहिं सभई बराजूं ठहियूं पियूं आहिनि उते मुंहिंजो ख़्यालु आहे त अहिड़ो को तरीक़ो कयो वञे जो बराजूं ई ख़तमु थी वञनि बराजूं कीअं ख़तमु थींदियूं इहो मुंहिंजो ख़्यालु तव्हांखे ॿुधाइण जो साईं मुंहिंजे मथां सवार ते बीठो आहे पोइ मुंहिंजो ख़्यालु तव्हांखे इहो ॿुधायां त बराजूं ख़तमु करण जो तरीक़ो हिकिड़ो आहे बराजूं ख़तमु करण जो त पाणी हिकिड़ी स्टडी आहे त दरिया जे हेठां 1400 मिलियन एकड़ फुट पाणी आहे इहा स्टडी आहे प्राइड हिकिड़ी इंस्टीट्यूशन आहे पाकिस्तान रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ इक्विटेबल डेवलपमेंट उन स्टडी आहे त दरिया जे हेठां 1400 मिलियन एकड़ फुट पाणी तव्हां सम्झी सघो था त केतिरो हूंदो 6 या 8 मिलियन एकड़ फुट हूंदो आहे तरबेला में ऐं मंगला डैम्स में जॾहिं असां चऊं था त 1400 मिलियन एकड़ फुट पाणी अंदरि बीठो आहे त उन खे ॿाहिरि कढणु खपे